आबादगार दोस्तों, मौसम जी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। आबादगार सवाल कनि था त कहिड़े फ़सुल खे या कहिड़ो असांजो जेको आहे स्टेज ते फ़सुलु आहे उनखे नुक़सानु आहे। ख़ासि तौर ते कणिक जी ॻाल्हि कंदासीं। हाणे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेको सफ़ा मिच्योर फ़सुलु आहे, जंहिंजी ग्रेन फार्मेशन थी वई आहे, अॼु या सुभाणे हार्वेस्टिंग ते आहे, उहो किरी पवंदो त उनखे नुक़सानु एतिरो कोन थींदो। पर उन में नुक़सानु कहिड़ो थींदो त उनजी हार्वेस्टिंग ॾुखी थींदी। जेकॾहिं असां मशीन ते हार्वेस्टिंग कंदासीं त बि ॾुखी थींदी, पर जेकॾहिं लेबर असां कंदासीं, हथ सां ॾाटे सां असां जेका लुणाई कंदासीं, उहा बि ॾुखी थींदी। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं पुसी वेंदी उहा वल असांजी, त वरी थ्रेशिंग वग़ैरह ॾुखी थींदी। गॾा ॿधल हूंदा त बि असांजो जेको आहे वरी उन्हनि खे खोलणो पवंदो। उन्हनि में जेको आहे मींहुं वग़ैरह पवंदो त मींहुं जे करे उहो नुक़सानु थी सघे थो। ॿियो जेको आहे त जेकॾहिं असांजी कची कणिक आहे, उहा तव्हांखे ॿुधायूं त जेकॾहिं कची असांजी कणिक हूंदी, उहा बारिश जे करे मतिलबु उनजो प्रॉपर अञा ग्रेन फार्मेशन कोन थियो आहे, प्रॉपर उनजो दाणो कोन थियो आहे। जेकॾहिं उहा किरी पवंदी त उनखे बि नुक़सानु आहे। उनजी तव्हांखे मां हिकु ॿ कंडीशन ॾेखारियां थो। हाणे एक्चुअली छा थींदो आहे, जॾहिं बि असांजो दाणो जेको आहे, माना असांजा आबादगार छा कंदा आहिनि, दाणो अञा मतिलबु फुली तयारु थी कोन वेंदो आहे, हार्वेस्टिंग जे क़ाबिल कोन हूंदो आहे। असांखे आबादगार चवंदा त साईं इहे दाणा ॾिसो, हीअ ॾिसो केॾा हेल्दी ऐं तंदुरुस्त आहिनि। एक्चुअली छा आहे, जॾहिं कचो दाणो हूंदो आहे असांखे उहो हेल्दी ऐं तंदुरुस्त ॾिसण में ईंदो आहे। पर जॾहिं असांजो पको दाणो थींदो आहे, उनजी प्रॉपर असांखे ख़बर पवंदी आहे त हिन में इनपुट्स या जेको असां हिन खे महिनत कई आहे, उहा असांजी सही तरीक़े सां ज़ाहिर थी आहे। मौसमियात जी तब्दीली जे करे जेको असांजो टेम्परेचर जो मतिलबु देरि सां जेका पोखी थी आहे, फरवरी में असांजो टेम्परेचर हाई थी वियो, उन जे करे जेको नुक़सानु थियो आहे त असांजो दाणो प्रॉपर कोन ठहंदो, दाणो स्नो ठहंदो, दाणो भरपूर कोन ठहंदो। इन जे करे ग्रेन यील्ड पकड़ फी एकड़ ते हाणे तव्हांखे ॿुधायूं था ॿ कंडीशन सां असांखे मतिलबु कणिक हिकिड़ो त हीउ ॾिसो, हीउ माना ग्रेन फार्मेशन थी वई, पर हीअ असां संग आहे। कॾहिं हीअ असांजी इहा नोट करे छॾियो आहे, कणिक असांजी किरी पवंदी कहिड़े बि माना जेकॾहिं पाणी ॾियूं था किरे थी, या हवा जे करे किरे थी, या असांजो जेको तक़रीबन हीअ ॾिसो ग्रेन फार्मेशन असांजी थी वई आहे। हीअ असांजो संग जेको आहे बिल्कुलु मतिलबु श्योर आहे, हार्वेस्टिंग क़रीब आहे। असां पोइ हाणे अॼु हार्वेस्ट कयूं, सुभाणे हार्वेस्टिंग कयूं, हिन जो दाणो जेको आहे पोइ थी वियो आहे, त हिन असांजो नुक़सानु कोन थींदो। पर हिन खे कॾहिं माना किरी पवंदी त जेको आहे हार्वेस्ट ॾुखी थींदी, थ्रेशिंग ॾुखी थींदी, इहे मतिलबु नुक़सान थी सघनि था। अदरवाइज़ दाणे ते को बि फ़र्क़ु कोन पवंदो, छाकाणि त हिन जो जेको दाणो ठहिणो हुयो उहो दाणो असांजो ठही वियो आहे। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। उमेदु आहे वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। वीडियो पसंदि हुजे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।